मीरपुर खास वेझो गवर्नमेंट हाई स्कूल झड़बे जो तामीराती कम रोड़े जो शिकार थी वियो आहे। उन हवाले सां पेश आहे मीरपुर खास मां तालिब शर जी रिपोर्ट। असांजा ॿार जेके आहिनि टेंटुनि में वेठा आहिनि, छो जो वेहण जी जॻह न आहे, गुंजाइश न आहे, सहूलियतूं न आहिनि, पखा न आहिनि टेंटुनि में, त हुते रोज़ जो मामूल आहे ॿारनि जो बेहोश। वॉशरूम कोना, पानी कोना, बिजली कोना, क्लास आए कोन, टेंट में पढ़ी रहा है। सब सिंध जो स्कूल आहिनि पर असां वटि साईं स्कूल कोन थी थिए साईं। जिते सरकारी इदारनि में करप्शन कमीशन जी सूरत इख्तियार करे वञे त उहे इदारा मुआशिरे जी बहितरीअ बदिरां तबाहीअ जो किरदारु अदा कनि था। अहिड़ी तरह सिंध में तइलीम खातो ऐं एजुकेशन वर्क्स खाते में मुबैना महा करप्शन सबबि तइलीम मुकमिल तबाह ऐं तइलीमी इदारनि जूं इमारतूं ज़बून बणिजी वयूं आहिनि। अहिड़ो ई मिसाल गवर्नमेंट हाई स्कूल झुड़बीअ जो आहे। हाई स्कूल झुड़बीअ जो मरमती कमु 3 साल अॻु एजुकेशन वर्क्स पारां 15 करोड़ जी लागत सां मरमती कमु मंज़ूर कयो वियो, जेको ठेकेदार खे 14 महीननि अंदरि मुकमिल करणो हो। लेकिन ठेकेदार पारां 3 सालनि जे अरसे में छित जो कमु कयो, जेको नाक़्स मटीरियल इस्तेमाल करण बैदि बिल्डिंग जो कमु छॾे गायब थी वियो। असांजे ॻोठ जो स्कूल तक़रीबन हाई स्कूल 3 सालनि खां पियो आहे। इन बिल्डिंग बिल्कुलु नाकारा थी किरी वई आहे। वरी इन जो टेंडर थियो त उहो ठहे ई कोन पियो। इन जो बजट पोइ अलाए जे माण्हू खाई ऑफिसर या पोइ ठहे कोन थो, ख़ुदा जी ख़बर आहे। का ॻाल्हि का ख़बर कोन्हे। तमामु घणा परेशान आहियूं। असांजे पाड़े जा जेके बि ॿार आहिनि स्कूल जा, जेके बि परे परे खां 10-10 किलोमीटर में कोई स्कूल वेझाई में कोन्हे को। ग़रीब माण्हू केॾां वेंदा? इन ॻाल्हि जे लाइ तमामु घणी परेशानी आहे। महिरबानी करे असांखे असांजी बिल्डिंगूं ठाराए ॾियो। मुंहिंजो नालो खिमचंद आहे ऐं 8 क्लास में पढ़ा थो। असांजी हिते कहिड़ी बि सहूलियत कोन आहे। असां 3 कमरनि में पूरो हाई स्कूल हलायूं पिया। सभु सिंध जूं स्कूल आहिनि पर असां वटि साईं स्कूल कोन थी थिए साईं। 2022 में थियण जो इरादो हो, पोइ हू गवर्नमेंट वारा अलाए छा आहे साईं, ठहिराइनि कोन असांजी स्कूल। एजुकेशन वर्क्स तोड़े ठेकेदार जी मुबैना गिफ़लत सबबि बिल्डिंग जो कमु रोलड़े जो शिकार बणियल आहे। हाई स्कूल झुड़बीअ में 400 शागिर्द ऐं शागिर्दाणियूं दाख़िल आहिनि, पर बिल्डिंग न हुअण करे प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग में तइलीम हासिल करे रहिया आहिनि, जंहिंमें अक्सर शागिर्द ऐं शागिर्दाणियूं टेंट में तइलीम हासिल कनि थियूं, पर सहूलियतूं न हुअण सबबि नियाणियुनि खे वॾी मुश्किलात खे मुंहुं ॾियणो पवे थो। असां क्लास आए कोन, टेंट में पढ़ रहा आहियूं। सब तइलीम वठण में ॾाढी ॾुखियाई आहे। छाजी ॾुखियाई आहे? वॉशरूम आए कोन, टेंट में पढ़ रहा आहियूं, क्लासूं आहिनि कोन, ॾुखियाई आहे। छाजी ॾुखियाई आहे? सही हिते सही गर्मी आहे। सही न वॉशरूम आई, न पाणी आई। पोइ तव्हांखे केतिरी मुश्किलात थिए थी? जाम मुश्किलात थिए थी। न असां वटि पीअण जो पाणी आहे, न असां वटि वॉशरूम आहे ॿारनि लाइ, न वॾनि मास्तरनि लाइ, न असां वटि पंखो आहे, न असां वटि लाइट आहे। ऐं हेॾी गर्मी में असां ॿारनि खे विहारे वेठा आहियूं। तव्हां पाण सम्झी सघो था। इन ॿारनि खे को सहूलियत कोन्हे। टेंट में वेही पढ़नि था, गर्मी में उस में मरनि पिया। न को इन्हनि वटि पीअण जो पाणी आहे, न को वॉशरूम आहे, न को लाइट आहे। सफ़ा तमामु घणी तकलीफ़ आहे ॿारनि खे। हाई स्कूल झुड़बीअ जे ॻोठाणनि, शागिर्दनि, उस्तादनि, तइलीम खाते जे सूबाई वज़ीर ऐं सेक्रेटरी समेत तइलीम बाबति कयल दावा पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध खे धूड़ करे छॾियो। हाणे तालीम जी हालत इहा आहे मुंहिंजा असांजा ॿार जेके आहिनि टेंटुनि में वेठा आहिनि ऐं 3 साल थिया आहिनि। हिनखे टेंडर जो टाइम ख़तमु थी वियो आहे ऐं जेतिरे ॾींहंनि में हिननि खे रिनोवेशन करणी हुई उहो रिनोवेशन न थी सघी आहे। ऐं कमु त नाक़िस आहे या बहितर आहे, हू तव्हां ॾिसी सघो था अंदरि हली। ऐं हींअर जेको शुरू में हिन जो इशू हो त हीउ थोरो झको स्कूल ठहियल हो ऐं पाणी हिन में बरसातनि में ईंदो आहे। हिन में फुट खनि पाणी बि ईंदो हो। हाणे हिनखे मथे थियणु घुरिजे आहे, उहो बि मथे कोन थियो आहे। ऐं सिर्फ़ु स्कूल न आहे, हिते पोलिंग स्टेशन बि हिते थींदी आहे। ऐं हुन खां अलावा जेको आहे रिलीफ कैम्प जेको बरसातनि में थींदो उहो बि हिते ठहंदो आहे। हाणे हिन को रिलीफ कैम्प जे कम जो आहे हींअर, ऐं ॿारनि जी हालत इहा आहे त हींअर तक़रीबन 400 जे लॻभॻि ॿार आहिनि, जंहिंमां 125 नियाणियूं आहिनि। ऐं असां हुननि खे 3 साल अॻे शिफ्ट कयो आहे प्राइमरी स्कूल में, जंहिंमें गुंजाइश एतिरी न आहे जंहिंमें हू सभु ॿार वेही सघनि। नियाणियुनि सां त मसइलो इहो आहे त हाणे 8 ऐं 10 क्लास जी नियाणियूं आहिनि, हुननि खे त
गॾु विहारे नथो सघिजे, हुननि जे लाइ बि का सहूलियत न आहे। बच्चा सब दर बदर है, कोई प्राइमरी में टेंट लगा हुआ है, टेंटों में बैठ के तालीम हासिल कर रहे हैं, कोई दर बदर है, कोई स्कूल शहर जा रहा है, कोई पुरानी जा रहा है, कोई मीरपुर जा रहा है, कोई जा रहा है कोई नहीं जा रहा है, बिल्कुल तबाही है। हाणे केॾी महिल को ॿार बि हंस लॻो पियो आहे, छा आहे असां वटि को फैसिलिटीज़ कोन आहे। हाणे स्कूल में न को पाणी पीअण आहे, न को वॉशरूम आहे, न को छा आहे, न का शइ कोन आहे। उनमें ना ही पखा है, अड़ी गर्मी है, ना को सलवत है, असांजे एजुकेशन मिले कोन थी, असांजा जेको स्टूडेंट आहे उहे पढ़नि नथा, तइलीम आहे कोन। गवर्नमेंट हाई स्कूल जुड़वी असांजी स्कूल जेको 2022 में जेको बरसात जे करे टुटी पियो वो स्कूल असांजो ठहे कोन थो, ऐं गवर्नमेंट खां इहो असांजी आहे जेको असां चई सघूं था त असांजो उहो स्कूल ठाहियो वञे। असां हिन प्राइमरी स्कूल में वेठा आहियूं, असांजे हिन में 3 कमरा आहिनि, असांखे पढ़ाई जी हिते मुश्किलात आहे ऐं असांजे वेहण लाइ जगह भी कोन आहे। असां वटि हिते तमामु घणियूं प्रॉब्लम आहिनि, जीअं त स्कूल असांजी हिकिड़ी बिल्डिंग हिते 3 कमरनि में पूरी हाई स्कूल हले पई, और इधर की कोई सहूलत नहीं है। बिल्डिंग 3 कमरे में हमारा स्कूल चलाते हैं, और इधर वो बिल्डिंग हमारे को चाहिए। इधर पानी, साफ पानी पीने के लिए नहीं है, वॉशरूम वगैरह नहीं है, लाइटें भी नहीं है। मुश्किल बिल्डिंग कोन है, पानी कोन है, वॉशरूम कोन है। मसलो ये है त असां वटि 3 साल खां बिल्डिंग कोन आहे। जिते तइलीम जो मयार बहितर बनाइण लाइ सहूलियतूं न हुजनि त उते जो मुआशिरो कहिड़ी तरक़ी करे सघंदो। कैमरामैन असद खोसा सां गॾु तालिब शर, मेरान टीवी न्यूज़, मीरपुर ख़ास।